हाल के मातली जे शहर गुलाब लगारी ऐं भर पासे में मनशियात फरोश मुनवर रिंद गुलाब लगारी पुलिस सां हिकु वॾी डील तहत मनशियात जो विकिरो आम करे छॾियो। अपडेट कयूं पिया अव्हांखे मातली खां, जिते एचआर रेडियो न्यूज़ जे रिपोर्टर सोडो कोसो मुताबिक़ मनशियात फरोश मुनवर रिंद जी उताक ते ठहंदड़ मेन पुली जे अंदर वाफर मिक़दार में एसिड जो इस्तेमाल कयो वञे थो। गुलाब लगारी थाणे जी हदनि जंहिंमें ॻोठ शादमान लगारी, शहर साबरमती, शहर तालरो मोरी ऐं मातली तालुके जो सभ खां वॾो ॻोठ माणक लगारी शामिल आहे। मोटरसाइकिल ते संदन सेल्समैन सरेआम विकिरो करणु शुरू करे ॾिनो आहे। ॿिए तरफ़ सोशल वर्कर ह्यूमन राइट्स मैनेजमेंट सेल जे चीफ कोऑर्डिनेटर सोडो कोसो जो चवणु आहे मनशियात फरोश मुनवर रिंद जा मुकम्मल सबूत वीडियो रिकॉर्डिंग जी सूरत में मौजूद आहिनि, जेके एसएसपी कंप्लेन ऑफिस बदीन में बि ॾिना, पर मनशियात फरोश मुनवर रिंद खिलाफ़ का बि कार्रवाई अमल में न आहे। इन जो वधीक चवणो हो त मनशियात फरोश मुनवर रिंद ऐं एसएचओ रियाज़ रिंद खिलाफ़ हाई कोर्ट हैदराबाद में पटिशन दाख़िल कराई आहे, जंहिंजा कुझु ॾींहं में कोर्ट सबूरी जे हुकुम मुताबिक़ नोटिस निकिरंदा। इन जो वधीक चवणो हो त गुलाब लगारी थाणे जे अॻियां मनशियात फरोशनि जी गिरफ़्तारी खिलाफ़ धरणो ऐं राति जो 11 बजे ते एहतियाती रिकॉर्ड करायो, पर मनशियात फरोश बासर हुजण जे करे गिरफ़्तार न थी। सोशल वर्कर वधीक ॿुधायो, जेकॾहिं मनशियात फरोशनि खिलाफ़ कार्रवाई नथी थिए त सूमर जे ॾींहं खां पुलिस स्टेशन गुलाब लगारी जे साम्हूं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेही एहतिजाज रिकॉर्ड करण जो ऐलान करियो, जंहिंजी लिखत में दरख़्वास्त एसएचओ गुलाब लगारी, डीएसपी मातली, डीएसपी बदीन खे पिणु मूं ॾिनी आहे। इन जो वधीक चवणो हो त मनशियात फरोश समाज दुश्मन आहिनि, जंहिं ते आउं हिकु सोशल वर्कर जे नाते को बि सौदो या समझौतो नथो करे सघां। एचआर रेडियो न्यूज़ ते वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआर रेडियो न्यूज़।